मुझे मारा क्यों? किसी ने नहीं मारा। पहले ये मैंने कहा तो इतने बंदे बड़े बैठे हुए। नहीं आप मारते हैं, आपको मारने की परमिशन नहीं देते, आप कैसे मारते लोग? मारे आप। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तांडी से TN न्यूज़ खबर में शामिल कया मेर उस्मान समूह जी केटी बंदर खां रिपोर्ट। केटी बंदर बागा शहर में कस्टम माफिया जी बदमाशियूं वधी वयूं। पहिरियां हिकु बैंक उनखे क़त्ल कयो वियो ऐं अॼु शहर में हिकु दुकान ते अची उन ई दुकान मां सामान खणण जी कोशिशि कई, जंहिं त शहरी मच्छर जी कस्टम ऑफिसर जी गाॾी जो घेराव करे खेनि मारकुट करे पुलिस हवाले करे छॾियो हो। होॾां शहरी ने एहतियात कंदे सख़्तु नारेबाज़ी कई। शहरी जो चवणु आहे त कस्टम ऑफिसर हर रोज़ तंग कनि था, दुकान मां सामान खणी वञनि, जॾहिं त कस्टमर ऑफिसर कानून जी ख़िलाफ़वर्जी करे रहिया आहिनि। दुकान जी तलाशी जे बहाने आम वाहिपे जो सामान खणी वञनि था, पैसनि जी घुर कनि था, पैसा न ॾियण ते धमकियूं ॾियनि था। हिन आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त कस्टम ऑफिसर खे पंहिंजी मुतलक़ा ड्यूटी करणु सेखारियो वञे। कस्टम खे इख़्तियार न आहे त उहे मार्केट में अची दुकानदारनि खे ब्लैकमेल कनि। हिननि एहतियात कंदे इहो बि चयो त करप्ट अमले खे हितां फौरी हटायो वञे, ॿी सूरत असां एहतियात जो दाइरो वधाईंदासीं। पर गाड़ी माल चढ़ी नहीं सही कोने जबरदस्ती गाड़ी बाहर रोड चले ऑफिसर ऐसी सब ने तू पुरानो माने तो नहीं पता है, ड्राइवर है तू नहीं पता है, ये गलत है, दैट्स नॉट गुड। ये